अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्ज़ा मलिक लाइ में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो भाइरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे रेत शाहनवाज़ पूरी कोशिशि कंदो ऐं हर चाल रेस मंसूर सां कंदो, बहरहाल इन जा चाल नाकाम थी वेंदा। हिक पासे पुलिस जे मथां ज़ोर रखंदो त तूं रेस मंसूर जे मथां केस दाख़िल कर, पुलिस रेस मंसूर जे मथां केस दाख़िल न कंदो। ऐं ॿिए पासे रेज़न वारनि खे चवंदो त तव्हां हाणे ॾाढ सां रेस मंसूर खां बदिलो वठी सघो था, हूअं रेस मंसूर बदिलो असांखे न ॾींदो। तो अहिड़े तरीक़े सां हाल चाल कंदो, बहरहाल इन जा चाल नाकाम थी वेंदा। ॿिए पासे कूंज चोडल खे बार बार मिनतू कंदे त तूं मूंखे रेस मंसूर जी हवेली ते छॾे आ ऐं तूं उन खे ॿुधाए त मां तो वटि आहियां। रेस मंसूर मुंहिंजे लाइ घणो परेशान हूंदो। चोडल चवंदो त तूं हाली 2-3 ॾींहं हिते तरसी पओ, जीअं माहौल थधो थींदो त मां तोखे रेस मंसूर वटि ज़रूर छॾे ईंदसि। तोखे मूं मथां इतबार नाहे, मूंखे ॿुधाए त भला मां तोखे कहिड़ो इतबार ॾियां। कूंज चवंदो त मूंखे तो मथां इतबार आहे, अगरि इतबार न हुजे हा त पोइ मां हिते रही पवां हा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा पूरी कोशिशि कंदा छोकिरी खे ॻोल्हण जी, बहरहाल छोकिरी हिननि खे हाली फ़िलहाल न मिलंदो। छोकिरी खे सभ खां पहिरियां रेस मंसूर हथ करे वठंदो ऐं रेस मंसूर खे ख़बर पइजी वेंदी त छोकिरी कूंज चोडल वटि आहे। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद हाणे रेस मंसूर जो भरपूर साथ ॾींदो, उन सां दोस्ती जो हथ वधाए ऐं रेज़न ऐं रेस शाहनवाज़ खे टांडा ॾींदो ऐं उन्हनि खे चवंदो त रेस मंसूर हिकु नाहे, उन सां असां बि गॾु आहियूं, असां हर हाल में सच ऐं साथ जो साथ ॾींदासीं ऐं असां सिंध खे कॾहिं बि अकेलो न कंदासीं। ऐं रेस शाहनवाज़ मुराद खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में आहे त तूं रेस मंसूर जो साथ न ॾे ऐं असां सां दुश्मनी न कर। अगरि तो असां सां दुश्मनी कई त तोखे केर बि न बचाईंदो असांजे दुश्मनी जे बाहि खां। मुराद चवंदो त रेस मंसूर तोखां वधीक 100 दफ़ा वधीक आहे, तूं सचो ऐं रहमदिल इंसान आहे, तूं शैतान इंसान आहीं, यानी ज़ालिम माण्हू आहीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर घणो परेशान हूंदो, पंहिंजी माउ पीउ खे चवंदो त मां हाणे कहिड़े मसइले खे हल करे ऐं कहिड़े खे हल कयां। हिक पासे कूंज छोरी जो मसइलो ऐं ॿिए पासे गुलपरी जो मसइलो ऐं टे पासे रेस मंसूर, हाणे मां कहिड़े खे मुंहुं ॾियां, हाणे त मुंहिंजो दिमाग़ कम ई नथो करे। ऐं ॿिए पासे ककर रेज़न खे चवंदो त तूं वरी हिकु चकर ॿीहर वञ रेस मंसूर ॾे, उन खां पुछा कर त छोकिरी कूंज उन वटि आहे या न। रेज़न चवंदो त मुंहिंजे अंदाज़ सां छोकिरी कूंज उन वटि न आहे, अगरि हुजे हा त हू ज़रूर असांखे ॿुधाए हा। ऐं ॿिए पासे अम्मा साइण रेस मंसूर खे बार बार सम्झाईंदो त अगरि तूं कदम खणी त सोचे सम्झी पोइ कदम खणजां, जो अॻियां दुश्मन बि होशियार थिए तोखे मारण में देरि न कंदा। ऐं ॿिए पासे ॻोठ वारा ईंदा रेस मंसूर ॾे, उन खे चवंदा त तोखे असांजी जॾहिं बि ज़रूरत पए त हुकम ज़रूर कजां, असां इन दुश्मन खे झुकाए ज़रूर वेंदासीं ऐं इन दुश्मन खे तोखे मारे ॾेखारींदासीं, असांजो हर हाल तोसां साथ तोसां आहे। ऐं ॿिए पासे चोडल मुराद खे चवंदो त तूं हाणे दुश्मन खे डर न ॾे, अगरि तो दुश्मन खे डर ॾींदी त पोइ असांजी तबाह करे छॾींदी, ईअं असांजो भलो इन में त असां दुश्मन खे झुकायूं, छो जो हिकु पासे रेस मंसूर उन्हनि जे अॻियां बीठो आहे ऐं ॿिए पासे असां उन्हनि जे अॻियां बीहूं त पोइ दुश्मन कमज़ोर थी वेंदो, पोइ अहिड़े हिसाब सां पोइ हू असांजे अॻियां अची ज़रूर झुकंदा। मुराद चवंदो त मां तोखे इन रेज़न खे हर हाल में झुकाए ॾेखारींदुसि, मां रुॻो इन जुमे खे क़ाबू कयो, इन खे काथे बि लिकण जी जाइ न ॾिजो, छो जो इन सां अछा कारा सभु ज़ाहिर थी पवंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों गुलपरी बार बार परेशान हूंदी ऐं बार बार रोंदी, मरियम उन खे दिलासा ॾींदो ईंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।